सिंध हाई कोर्ट जे जस्टिस जुनेद गफ्फार जी सरबराही में बरुकनी बेंच दुआ ज़ेरा जी बाज़ियाबी बाबत संदसि वालिदैन पारां दाख़िल कयल दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदे दुआ ज़ेरा खे पंहिंजी मर्ज़ी सां फ़ैसिलो करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। अदालत लिखत में जारी कयल फ़ैसिले में चयो आहे त दुआ जे हल्फ़िया बयान बाद अदालत इन नतीजे ते पहुती आहे त दुआ ज़ेरा पंहिंजी मर्ज़ी सां जंहिंसां गॾु वञणु चाहे या रहणु चाहे त रही सघे थी। अदालत वधीक चयो आहे त समूरनि शाहिदनि जी रोशनी में इहो साबित थी वियो आहे त हीउ अगवा जो केस नथो ठहे। अदालत केस जे जांच ऑफिसर खे दुआ ज़ेरा केस जो ज़िमनी चालान, दुआ जी उमिरि जे तयन बाबति मेडिकल सर्टिफिकेट ऐं सिंध हाई कोर्ट में रिकॉर्ड करायल दुआ जो बयान लाॻापियल ट्रायल कोर्ट में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत दुआ ज़ेरा जी बाज़ियाबी बाबति दाख़िल कयल दरख़्वास्त सुखलाईंदे चयो त ट्रायल कोर्ट दुआ केस जी क़ानून मूजिबि कार्रवाई जारी रखे। अॼु ॿुधणी दौरान पुलिस दुआ ज़ेरा ऐं संदसि मुड़ुसु ज़हीर खे सख़्त सिक्योरिटी में अदालत में पेश कयो। ॿुधणी जीअं ई शुरू थी त जस्टिस जुनेद गफ्फार पुछो त दुआ ज़ेरा किथे आहे, जंहिं ते दुआ विटनेस बॉक्स में अची बीठी, जंहिं ते अदालत पुछो त छा तव्हां पंहिंजे वालिदैन सां मुलाक़ात करणु चाहियो था, जंहिं ते दुआ हिकु भेरो ॿीहर पंहिंजे वालिदैन सां मुलाक़ात करण खां इनकार कयो। जंहिं बाद जस्टिस जुनेद गफ्फार जी हिदायत ते पुलिस दुआ ज़ेरा जी जजिस चैम्बर में संदसि वालिदैन सां मुलाक़ात कराई। मुलाक़ात ख़तमु थियण बाद जॾहिं दुआ ज़ेरा जजिस चैम्बर मां ॿाहिरि निकिती त संदसि अमर रोईंदे चयो त पुलिस वारा दुआ ज़ेरा खे ज़बरदस्ती वठी पिया वञनि। दुआ अंदरि मूंखे चयो आहे त ममा मां तव्हां सां गॾु घर हलणु चाहियां थी ऐं जज आॾो बि हाणे हली बयानु ॾियां थी। इहा ॻाल्हि दुआ सभिनि जे साम्हूं चई आहे, पर पुलिस वारा दुआ खे अदालत में पेश करण बदिरां ज़बरदस्ती पाण सां गॾु वठी पिया वञनि। उसने घर जाना, आपके घर जाने को कहा पापा कि ठीक है पापा मैं बोलती हूँ और ये लोग उधर जाने के बजाय उधर निकल गए। उन दौरान दुआ ज़ेरा जी अमर ज़ारो क़तार रोईंदी रही ऐं चवंदी रही त मूंखे मौत छो नथो अची वञे ऐं मरी वेंदसि, मुंहिंजी धीउ खे ज़ालिम पाण सां गॾु वठी विया। दुआ जी अमर दाहूं कूकू कंदे वॾा सुतका भरींदे अदालत जी अहाते में किरी बेहोश थी वई। सब्र करें, दुआ जे वालिद मेहदी काज़मी अदालत खे इस्तदा कंदे चयो त दुआ ज़ेरा मुंहिंजी धीउ आहे, जेका मेडिकल रिपोर्ट पेश कई वई आहे इहा ग़लति आहे। दुआ जो बर्थ सर्टिफिकेट ऐं ॿिया अहम दस्तावेज़ पेश कया आहिनि। दुआ जे वालिद चयो त मुंहिंजी शादी कई 17 साल थिया आहिनि, त दुआ 17 सालनि जी कीअं थी सघे थी। जंहिं ते अदालत चयो त तव्हांखे जेके दस्तावेज़ पेश करणा आहिनि ट्रायल कोर्ट में पेश कयो। असां वटि सिर्फ़ु दुआ जी बाज़ियाबी जो केस हुयो ऐं हाणे निंगरी बाज़ियाब थी वई आहे। अदालत दुआ जे वालिद सां मुखातिब थींदे चयो त असां वटि दुआ ज़ेरा जो बयानु आहे, असांखे सुप्रीम कोर्ट ऐं वफ़ाक़ी शरई अदालतुनि जे फ़ैसिले खे ॾिसणो आहे। तव्हां पंहिंजी धीउ सां मुलाक़ात करणु चाहियो था, असां तव्हांजी धीउ सां चैम्बर में मुलाक़ात करायूं था। जंहिं बाद अदालत पुलिस खे हिदायत कई त दुआ ज़ेरा जी वालिदैन सां 10 मिनट चैम्बर में मुलाक़ात कराई वञे। अदालती हुकुम ते पुलिस दुआ जे वालिदैन सां दुआ जी मुलाक़ात कराई। मुलाक़ात जो टाइम ख़त्म थियण बाद पुलिस दुआ खे वापसि वठी वई। वो मान गई, कहती मम्मा अरे हमने कहा कुछ भी नहीं होगा, आपको डरने की जरूरत नहीं है, आप जो बोलोगे वो होगा। वो पहले दिन वो जो पुलिस वाली जो बैठी हैं वो पहले दिन से धक्के देती हैं, उसको इशारा करती हैं। अभी भी आज उन्होंने इशारा किया, मैंने कहा आप इधर मत देखो। और वो जो वाइट कपड़े वाला है उससे मीटिंग फौरन खत्म की और लेके भाग गया वो। और मैं इन्होंने प्यार सर पे जाते हुए हाथ रखने क्या कहता तुम बाप नहीं हो मैं बाप हूँ। और वो बदतमीजी करता है, धक्के देता है और वो उसको वो बोलता है कि ये बोलो ये बोलो। वो जो जितनी पुलिस वाली हैं वो कौन है, वाइट कपड़े वाला कौन है वो। दुआ ज़ेरा जे वालिद चयो त मूंखे इंसाफ़ ना मिलियो, मुंहिंजी धीउ ते प्रेशर आहे ऐं इंसाफ़ लाइ हर दरवाज़ो खड़काईंदुसि। वहाँ पे जो स्टेटमेंट रिकॉर्ड हुई उन्होंने मुझे बाहर आके कहा कि जो आप कह रहे हैं ऐसे ही हुआ है, ठीक है। जो वहाँ पे अंदर जो स्टेटमेंट रिकॉर्ड करते हैं उन्होंने ये बोला है। मैं पागल तो नहीं कि मैं बच्ची को कहूँ कि आप जज के सामने जाके स्टेटमेंट दो, जज के सामने जाके वो ना करी तो मैं झूठा साबित हो जाता। मैं लेकर जा रहा हूँ, उसने बोला है, पुलिस वाला ने उसका हाथ पकड़ा और खींच कर ले गई।
देखिए ये जुल्म है। आपके भी घर में बेटी होगी, आप थोड़ा सा ख्याल करिए, ठीक है। अगर बच्ची खुद कहना चाह रही है जज के सामने जाके कि मैं घर में, मैं जज साहब के सामने जाके बोलती हूँ कि मैं घर जा रही हूँ, तो यार इसमें क्या बुराई है? ये तो अच्छी बात है। जो उसके ऊपर डर था हमने उसे खत्म किया। सूबाई वज़ीर शिला रज़ा दुआ ज़ेरा जी मेडिकल रिपोर्ट खे रद्द कंदे चयो त दुआ ज़ेरा जी मेडिकल रिपोर्ट एक जूनियर MLO तैयार कई आहे, जॾहिं त जंहिं दुआ जी टेस्ट वरिती रिपोर्ट ते उन जी न पर कंहिं ॿिए जी सही थियल आहे। असां इंसाफ़ चाहियूं था। क्या कहेंगी? दुआ ज़ेरा की वालदा ने ये, मैं वालिदैन के साथ जाऊंगी। अच्छा, ये दुआ ज़ेरा की वालदा का कहना है, उसके वालिद का कहना है। इस हवाले से कोर्ट में कोई एजी साहब को कहेंगे कि दरख्वास्त वगैरह दायर करे, फिर से बयान लिया जाए दुआ का? मेरे वकील साहब ने बात की है, डिपार्टमेंट के जो वकील है उन्होंने बात की है कि बच्ची जाना चाहती है। पिछली दफ़ा बच्ची कह रही थी मैं वालिदैन से मिलना नहीं चाहती थी, उसकी बात को माना गया था। आज वो कह रही है मैं जाना चाहती हूँ, ठीक है, आज भी उसकी बात को सुना जाए। दुआ ज़ेरा खे पुलिस ॿीहर शेल्टर होम मुंतक़िल छॾियो आहे ऐं जुमे ते लाहौर हाई कोर्ट में दुआ ज़ेरा खे पेश कयो वेंदो। अयाज़ गिरोही, टाइम न्यूज़, कराची।